मीरपुर ख़ास सिंध एजुकेशन फाउंडेशन इदारे सेफ पारां ग़रीबनि जे मासूम ॿारनि जी मुफ़्त तालीम जा सुनहरा ख़्वाब ॾेखारे अधूरियूं उमेदूं करे छॾियूं। पोइ तेपियल इलाइक़नि में रहंदड़ अवाम खे स्कूल ॾियण बजाए मनपसंद वॾेराई सोच रखंदड़ बाअसर माण्हुनि खे स्कूल ॾिना विया। स्कूल में किताबनि जी केतिरनि ई महीननि खां शदीद खोट। परेशान वालिद पारां प्राइवेट दुकाननि मां किताब ख़रीद करे वठी ॾिना आहिनि। अहिड़ी सूरत हाल बाद सेफ डायरेक्टर रीजनल मीरपुर ख़ास ऑफिस में कुछ ॾींहं पहिरियां चंद किताब क्लासनि जा स्कूल इंतज़ामिया हवाले कया आहिनि, जेके चंद ॿारनि खे ॾिना विया आहिनि। सेफ जा स्कूल माण्हुनि कारोबार में इस्तेमाल करे रहिया आहिनि। सेफ स्कूल मालिकनि खां ॿारनि जा वालिदैन स्कूल हवाले सां का पुछा करण जी कोशिश कनि था त उन्हनि सां मिलण लाइ तयार न हूंदा आहिनि। ॿिए तरफ़ ज़रियनि मुताबिक़ ॿारनि जो तादाद वधीक रजिस्टर करे पैसा वरिता पिया वञनि। ॿी तरफ़ सेफ जे स्कूलनि में घटि पघारनि में छोकिरियूं ऐं छोकिरा उस्ताद रखिया विया आहिनि। उन्हनि खे 25,000 पघार ॾियण बजाए 8 खां 10 पघार ॾिनी पई वञे, उहा बि 3 महीननि बाद, जंहिं करे उस्ताद कुझु वक़्तु बि स्कूल छॾे हलिया वञनि था, जंहिं सबबु ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। सेफ इंतज़ामिया स्कूल हलाइण में नाकाम थी रही आहे। वालिदैन जो चवणु आहे त असां ग़लती करे प्राइवेट स्कूलनि मां ॿार कढाए सेफ जे स्कूल में ॿारनि खे दाख़िल करायो आहे। करोड़े रुपया बजट रखंदड़ सेफ जे स्कूलनि में न सिक्योरिटी सिस्टम, न वरी सफ़ाई सुथरा जी कैंटीन ॾिनी वई आहे, जंहिं करे ॿार स्कूल ॿाहिरां रेड़नि ते ख़लीस खाधा वठी खाइण ते मजबूर आहिनि। स्कूल जे क्लासनि में शरारती ॿारनि पारां कमज़ोर ग़रीब ॿारनि खे हिरासत कयो वञे थो, जिते क्लास टीचर को बि एक्शन नथा खणनि, जंहिं करे अहिड़ा ॿार मायूसी जो शिकार बणियल आहिनि। स्कूलनि जे अंदरि शागिर्द ॿारनि जी किताबनि कॉपियुनि लाइ के बि दराज़ू लाकड़ न ॾिना विया आहिनि, जंहिं करे ॿार पंहिंजे वज़न खां वधीक किताबनि जे बैग जो वज़न खणण ते मजबूर आहिनि। एवान साफ़त सूमार सां महज़ूब। ब्रेकिंग न्यूज़ झंडो मरी इंसानियत जो कंध झुकाईंदड़ वाक़ियो। पुलिस ख़ामोश तमाशाई ज़ुल्म जी इंतहा। अॻूणो सूबाई वज़ीर सजिया अब्बास शाह रिज़वीअ जे ॻोठ जे नारी सां ज़बरदस्ती। उमरसान थाणे जे हद वारे ॻोठ सैद भूरल शाह रिज़वीअ जे रहवासी मुनव्वर ख़ासकेली खे सख़्त तशद्दुद करे संदसि घरवारी सीन सां ज़बरदस्ती कई वई। बीमार पुट जे शहर मां दवा वठी ॻोठ अची रहिया हुआसीं त रस्ते ते 4 ॼणनि हथियारनि जे ज़ोर ते फुरलुट करे ज़बरदस्ती कई ज़ाल मुड़ुस। असां उमरसान थाणे ते दाइण पहुतासीं, जिते पुलिस रिवायती अंदाज़ में सिर्फ़ लेटर ॾेई रवानो कयो। हिननि IG सिंध खां मुतालबो कंदे घुर कई त जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। रिपोर्टर नौकाफ़ मरी, हक़ TV न्यूज़ झंडो मरी। मुनवर नालो साईं भूरल शाह ॻोठ से वियासीं दवा जे लाइ नंढड़े असांखे थी वई देरि वापसी में। आयासीं में त रक्षे मुंहिंजे रखिया चयो ऐं वञी हिते थो लाहियां गेट ते अॻिते ऐं कुंड हला वियासीं में त टुबी लट रसियासीं। असांखे गॾिया 4 अंबरा उन्हनि असां ज़बरदस्ती कई, मूंखे धकायूं। ॿिनि वटि पिस्टल हुआ, हिकिड़े वटि कुआड़ी, हिकिड़े वटि डंडो, सामान मूंखां पूरियूं पैसा मोबाइल ऐं 2 सुञाता हुआ। हिकिड़ो मेसन हो कास्टेली ऐं ॿियो गुलाम छोकिरो कोड़े, ॿियनि ख़बर कोन्हे ॿिनी। हा ॿुधायो। असीं याजी नंढड़े जी दवा ला असांखे थी वई देरि। असां रश्किया खे चयो असांखे अॻिते छॾे अचो, असांखे हुते ई लाथो। टंडे वारो चयो अमुक ते कोन हलंदा। असीं उते ई पैदल असीं पंध ते आयासीं त 4 हमला जेके गॾिया 2 पिस्तलूं, हिकिड़े ॾे कुआड़ी, हिकिड़े ॾे डंडो। उन्हनि मुंहिंजे घर वारे खे मारियो बि सही मूंसां, माना ज़बरदस्ती कयूं, माना जेको कयूं कपिड़ा ॿिया मुंहिंजा फाड़े। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी, शिकारपुर। मुस्लिम लीग नून ज़िला शिकारपुर जे सदर डॉक्टर बशीर अहमद ब्रोई ऐं ज़िला इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहम्मद सिद्दीक़ ब्रोई चयो आहे त अॻु में सारियाले फसल मां हारिन ऐं आबाद घरनि खे को बि फ़ाइदो नाहे मिली सघियो। वॾी महिनत खां पोइ तयारु कयल सारियुनि वारे फसल दौरान सारियुनि जा अघ इंतिहाई किराया विया ऐं हाणे वरी कणिक जी फसल जी सीज़न शुरू आहे। उन सिलसिले में DC शिकारपुर इल्ताफ़ अहमद चाचड़ खे तवजो ॾियारिजे थी त जीअं त DAP भाण जो 10,000 रुपया विकिरो थिए थो, जॾहिं त DAP भाण जो सरकारी अघु 7,800 रुपया आहे ऐं यूरिया भाण यानी अछे भाण जो अघु 5,000 में विकिरो थिए पियो, जंहिंजो सरकारी अघु 2,150 रुपया पिणु मुक़ररु आहे। कणिक जो फ़ी मण कटे जी सरकारी रक़म 4,000 आहे, जेका 8,108 सां विकिरो थिए थी। उन हालत में ग़रीब मिसकिन हारी परेशान आहे। महिरबानी करे ग़रीब मिसकिन हारियुनि ते रहम करियो ऐं भाण जी हथरादू रेट वधाइण वारनि ख़िलाफ़ कार्रवाई करियो, जीअं ग़रीब मिसकिन हारियुनि खे फ़ाइदो थी सघे ऐं सरकारी रेट ते हारियुनि खे भाण ज़हर वग़ैरह मिले। ठुल रिपोर्ट फेस सोमरो। ठुल जे B सेक्शन थाणे जी हद झांगवाणी चौकी लख 6 हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते ॻोठणनि हारी हमज़ो झांगवाणी
ऐं मंठार झांगवाणी खां रोक रक़म मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुर करण ते मज़ामत कई त धाड़ेलनि लठियूं ऐं क्लाशनकोप जा सिधा फायर करे गोली हणी ज़ख़्मी करे फुर कयूं फरार थी विया। ॻोठाणनि ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल ठुल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मी हमज़ो ख़ान ऐं मंठार झांगवाणी साफ़िन खे हिदायत ॿुधायो त असां मिसकिन हारी आहियूं, हार पो करे वझण जो पेट गुज़र कंदा आहियूं। जॾहिं त असां राइस मिल ते सारियूं खपाए ठुल खां घर वञी रहिया हुआसीं त झांगवाणी पुलिस चौकी वारे रस्ते शाहनवाज़ वाह वटि धाड़ेल हथियारनि जे ज़ोर ते असांखे यरगमाल बणाए सारियुनि जा मिलियल 1.5 लख रुपया मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान फुर कई ऐं मोटरसाइकिल न ॾियण ते असांखे लठियूं ऐं गोलियूं हणी ज़ख़्मी करे पैसा ऐं ॿियो सामान फुर करे आराम सां फरार थी विया आहिनि। हिननि ॿुधायो त असां धाड़ेलनि खे सुञातो आहे। वहदाणी बिरादरीअ सां तालुक़ रखंदड़ ॾोहारी सब्ज़ली वहदाणी, मंज़ूर वहदाणी, दिलबर सबू वहदाणी ऐं ॿियनि असांखे फुरियो आहे। हिननि चयो त पैसा असांजी सॼे साल जो पोरियो हुयो जेको ज़ालिम धाड़ेलनि असां खां फुर करे खणी विया आहिनि, जेको असांजे ऐं बचड़नि जो गुज़र सफ़र हो। हिन चयो त असांखे अॻूणो SSP खे अपील कई त ॾोहनि जी रोकथाम लाइ असांखे पुलिस चौकी ॾिनी वञे, लेकिन पुलिस न ॾिनी वई। असां ॻोठाणा हर रोज़ फुरजूं था। हादा जी पुलिस बि अॻो निंड में सुतल आहे। ॾोहारियुनि चीअण जंजाल करे छॾियो आहे। पुलिस ॾोहारियुनि ते कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। हिननि SSP जे कांबा समेत वसवारनि खां मुतालबो कयो त असांजा फुर कयल पैसा ऐं ॿियो सामान वापसि कराए ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वञे। न अहल ड्यूटी ऐं गिफ़लत पुलिस अमले खे हटाए संदन जाइ ते बहादुर ऐं ईमानदार अमलो मुक़ररु करे इलाइक़े में वधंदड़ बदअमनी खे बंजो रही अमन अमान बहाल करे असांखे ॾोहारियुनि खां तहफ़ुज़ ॾियारियो वञे। नौशरो फिरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर सीनियर सहाफ़ी मौला बख्श मशहूरी खे आल पाकिस्तान सहाफ़त कौंसिल सिंध जो चेयरमैन थियण ते डिस्ट्रिक्ट काउंसिल प्रेस क्लब जे सदर ज़फ़र तगड़ ऐं ॿियनि उहिदेदारनि संदन मान में आजियाणो ॾिनो वियो। संदन मथां गुलनि जी वर्खा करे पुरजोश इस्तक़बाल कयो ऐं सभिनी दोस्तनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी। उन मौक़े ते एम ज़फ़र तगर, ज़मीर हुसैन बिस्तरो, फिदा हुसैन मरीज़, ज़मीर हुसैन लुंड, शेर अली मशहूरी, फरीद लाशरी, असद उमरानी, अहद मेमण, सदाम हुसैन लुंड, अतीक विस्तरो, इजाज़ तगर, शाहिद खानज़ादा, ग़ुलाम रसूल फुल, इल्ताफ़ शेख, माजिद अली तगर, मोहम्मद उमर विस्तरो, ज़ाहिद हुसैन लुंड, इम्तियाज़ हुसैन सूमरो ऐं सीनियर सहाफ़ी मौला बख्श मशहूरी खे आल पाकिस्तान सहाफ़त काउंसिल रजिस्टर्ड चेयरमैन सिंध थियण ते मुबारकबाद ॾिनी ऐं चयो त उमेद आहे त समूरी सिंध जे दोस्तनि खे गॾु खणी हलंदव, सहाफ़ियुनि जे हर मसइले ते साथ ॾींदो। मौला बख्श मशहूरी चयो त असां ते दोस्तनि एतमाद कयो ऐं इंशाअल्लाह ताला दोस्तनि जे एतमाद ते पूरो लहंदासीं। नौशरो फिरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगड़ ॻोठ हयात सियाल छा ॻोठाणा औरतूं मर्द ॿारनि सां गॾिजी बाअसर अमानुल्लाह सियाल जे ज़ुल्मनि खां तंग थी नेशनल प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमीर बट सलीम, इमरान, ज़मीरा, करीमत ॿियनि चयो त अमानुल्लाह ऐं वज़ीरा सियाल औरतूं अगवा करे विकिरो कंदा आहिनि। असांजी छोकिरी बि विकिरो कई हुई जेका वंझ वठी भॼी आई आहे। असां जॾहिं उन्हनि ख़िलाफ़ कंडियारो थाणे ते रिपोर्ट कई त अमानुल्लाह ऐं उन जा साथारी मच्छरजी पिया। कल्ह मंझंदि असांजे घर ते हमिलो करे मुंहिंजो पुटु इमरान ऐं भाॾेई ज़ख़्मी थी पिया। कंडियारो थाणे ते रिपोर्ट कराई पर पुलिस बाअसरनि सां मिली भगत करे चुप जो रोज़ो रखियो छॾियो। वरी राति असां ते अमानुल्लाह ऐं उन जे भाटनि हमिलो कयो। ॻोठाणनि असांखे बचायो। असां सॼी राति झंग में गुज़ारी आहे। ॻोठ बि नथा अचणु ॾियनि। असां IG सिंध, DIG नवाब शाह, SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था करियूं त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जेकॾहिं कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार अमानुल्लाह हूंदो। जे पुलिस तहफ़ुज़ न ॾिनो त असां SSP ऑफिस अॻियां पाण साड़ींदासीं। अमीर बख्श, करीमत, ज़मीरा सियाल। ठारूशा भरिसां भोटी वासी प्यार जो परणो कंदड़ औरत जो मुड़ुस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज। मुड़ुस गुज़िरियल 3 सालनि खां इस्लामाबाद में हिकु औरत सां रहे थो जेको न मूंखे ख़र्च थो ॾिए न ई ॿारनि ॾे थो अचे। ख़र्च घुरण तां फ़ोन ते गार गंद करे तलाक जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। औरत परवेज़ा बुर्ठ जो प्रेस क्लब में दाहूं। ठारूशा भरिसां ॻोठ भोटी वासी 9 साल अॻु प्यार जो परणो कंदड़ औरत परवेज़ा ख़ातून बुर्ठ मौसूम ॿारनि समेत प्रेस क्लब ठारूशा पहुची दाहूं कंदे ॿुधायो त 9 साल अॻु मां भोटी वासी नौजवान मंसूर बुर्ठ सां अदालती प्यार जो परणो कयो हो, जंहिंमां मूंखे 2 ॿारनि जो औलाद आहे। गुज़िरियल 3 सालनि खां मुड़ुसु इस्लामाबाद कमाइण वियो जिते हिकु औरत सां हुन नाजाइज़ लाॻापा रखिया आहिनि, जंहिं करे हू न ॻोठ थो अचे न ई ॿारनि लाइ ख़र्च थो मोकिले। हिन चयो त मां मुड़ुस खे इस्लामाबाद वठण लाइ वियसि त हिन ऐं संदसि बंगले जे मालिक अहमद ख़ान पठान मूंखे धिका ॾेई बंगले मां कढी छॾियो, जंहिं हिन वसवारनि ऐं SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर मामले जो नोटिस वठी मुड़ुस खे गिरफ़्तार करे इस्लामाबाद मां वापसि करायो वञे, न त ॿी सूरत में बचड़नि समेत SSP ऑफिस आॾो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदमि। रिपोर्टर नसीर अबड़ो। सकरन जे मेमण बिरादरी पारां यूनाइटेड मेमण जमात जे सदर काज़ी जावेद सनाई सां संदसि इल्मी अदबी समाजी ऐं सहाफ़ती ख़िदमत एवं सकरन प्रेस क्लब जे काज़ी अलवराओ मेमण ऑडिटोरियम हाल में साणस सुरई सांझ मल्हाई वई। सुरई सांझ खे शौकत हुसैन मेमण, हाजी निज़ामुद्दीन मेमण, ग़ुलाम अली मेमण, डॉक्टर
नसीर अहमद मेमण, गुलाम मुस्तफ़ा मेमण, मीर गुलाम रसूल मेमण ऐं गुलाम हैदर सोलंकी अलॻि अलॻि ख़िताब कंदे चयो त जेकॾहिं ईअं चऊं त काज़ी जावेद सनाई मेमण बिरादरी खां सवाइ सकरन वासियुनि लाइ पिणु छपर ऐं छांव आहे त उन में को वधाउ न थींदो, जंहिंजो उहो पिणु मिसाल आहे त केतिरनि तंज़ीमुनि खे संदसि ख़ुलूस एवज़ प्राण मुरादो तंज़ीमी जो हिसो बनायो आहे जिते हू किरदारु अदा करे रहियो आहे। हिननि उहो बि चयो त काज़ी जावेद सनाई घण रुखी शख़्सियत आहे, जंहिंजो अंदाज़ो उन मां लॻाए सघिजे थो त पाण मेमण जमात जो सदर बि आहे त सकरन प्रेस क्लब जो पिणु सदर बि आहे, पाण हमदर्द सपोर्ट प्रोग्राम जो चेयरमैन बि आहे त थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी जो हिसो पिणु आहे, जॾहिं त संदसि शहरी तहज़ सदारत दौरान कयल ख़िदमतूं बि तारीख़ जो हिसो आहिनि। उन मौक़े ते मेमण बिरादरी पारां काज़ी जावेद सनाई खे अजरकनि ऐं हारनि जा तोहफ़ा पेश कया विया, जॾहिं त गुल ज़मान मेमण पारां खेसि बोस्कीअ जो पटको पारायो वियो। सुरई सांझ में सिकंदर प्रेस क्लब जे सीनियर नायब सदर रज़ा मोहम्मद सियाल आजियाणो पेश कयो। उन खां अॻु अब्दुल जब्बार मेमण, नवीद अली मेमण, वकार हुसैन मेमण, तारिक हुसैन मेमण आयल महिमाननि जो आदरभाव कयो। आख़िर में काज़ी जावेद सनाई ॻाल्हाईंदे चयो त मां थोराए थो आहियां पंहिंजे बिरादरी जो जिन सदाई महबूतूं ॾिनियूं आहिनि, मां साणनि वचन थो करियां त माज़ी जीअं अॻिते बि बिरादरी सां कुलो कुले में मिलाए हलंदसि। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ दादू मेड़ में सैफ़ी जमात अहले सुन्नत पारां ईदगाह में सालियाना अज़ीम अली शान जलसो मुनक़द कयो वियो। समेत जमातनि पारां शिरकत कई वई। तफ़सील मूजिबि मेहड़ जी ईदगाह में सैफ़ी जमात अहले सुन्नत पारां सालियाना अज़ीम व अली शान जलसो मुनक़द कयो वियो, जंहिंखे ख़ुसूसी ख़िताब हज़रत सैयद अकरमुल्लाह शाह बुखारी आफ जेकम बाद हज़रत हाफ़िज़ मोहम्मद यासीन सैफ़ी पिणु ख़िताब कयो। कारी अब्दुल हमीद जावरी, हाफ़िज़ जावेद अहमद खोसो, हाफ़िज़ हामिद जावरी, हाफ़िज़ उज़ैर जावरी नात ख़्वानी कई शाइर महबूब डे पर शाइर पढ़ी। सैफ़ी जमात अहले सुन्नत पारां मुनक़द थियल अज़ीम व अली शान जलसे में एडवोकेट लियाकत अली डे पर, सीनियर सहाफ़ी लेखक मुख्तियार सिंधी, डॉक्टर मोहम्मद यासीन लाशारी ऐं डॉक्टर अब्दुल वहीद चांडियो, फ़कीर अब्दुल गनी सैफ़ी समेत तमाम सैफ़ी जमात पारां वॾे अंग में शिरकत कई वई। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी सांगड़ PS 40 नून लीग उम्मीदवार शगुफ्ता कंबू मकबूल जट ऐं सांगड़ नून लीग इकलेती अगवान मुकेश दीवान अवामी प्रेस क्लब सांगड़ पहुची नए चूंडियल बाडीअ जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते शगुफ्ता कंबू चयो त मूंखे नून लीग जे तरफ़ां PS 40 सांगड़ जी टिकट मिले त सांगड़ जी अवाम लाइ बहितरीन कमु कंदसि। सांगड़ जे बाईपास रोडनि जी हालत इंतहाई ख़राब आहे, वॾनि गाॾियुनि जा हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। सांगड़ शहर जूं मुख़्तलिफ़ घिटियूं हंधा हंधा टुटल आहिनि। सांगड़ जी अवाम मुंहिंजो साथ ॾिनो त हिननि रोडनि में बहितरी ईंदी। नून लीग पार्टी हमेशह अवाम जी बहितरी लाइ कमु कयो आहे। अवां ॾिसो चिकन वारनि इलाइक़नि में न लीग माण्हुनि खे बिजली ऐं मुख़्तलिफ़ सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। असां जे सिंध में हुकूमत बि कोन हुई, पोइ बि असां अवाम जी भलाईअ जा कमु कया आहिनि। अवामी प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी मिठू भाई, सीनियर सहाफ़ी ऐं ख़ज़ानची ग़ुलाम कादिर कैरी ऐं ॿियनि नून लीग अॻवान जी प्रेस क्लब अचण ते शुक्रियो अदा कयो। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर ऐं आसपास जे इलाक़नि में बि गजगोड़ सां तेज़ बरसाति शुरू थी वई आहे। खैबर ऐं भरपासे जे इलाक़नि मटियारी, सेखाड़, खैबर, खंडो, हाला, भेड़शा समेत ॿियनि इलाक़नि में बि वक़्फ़े सां बरसाति जारी आहे। किथे हल्की त किथे तेज़ बारिश पवण सबबि माहौल ख़ुशगवार सां गॾु थधि में बि इज़ाफ़ो अची वियो आहे। घिटियुनि रोडनि ते बरसाति जो पाणी तलाउ जो ॾेक ॾियणु लॻो। इंतिज़ामिया तोड़े पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया अॻो निंड सुतल घिटियुनि रस्तनि ते गटरनि जो गंदो पाणी बीही वियो आहे। शहरियुनि खे नमाज़ ऐं रोज़मर्रा जूं शयूं ख़रीद करण में ॾुखियाइयूं पेश अचणु लॻियूं। बरसाति पवण सबबि थधि में वाधि थी वई आहे, जॾहिं त बिजलीअ जो निज़ाम धरम भरम आहे। राति खां केतिरनि इलाइक़नि में बिजलीअ जी बंदिश आहे। शहरियुनि जी ज़िला इंतिज़ामिया खे फ़ौरी मुतालबो कंदे चयो त घिटियुनि रोडनि तां गंदो पाणी कढाए ॾिनो वञे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मान जी हिदायत ते अॻूणो सूबाई वज़ीर महबूब ज़मान जे कोऑर्डिनेटर शौकत अली उनड़ भेड़शा पहुची PP ज़िले मटियारी जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी निसार अहमद सागर सां मुलाक़ात कई ऐं अयादत करे तबियत बाबति ॼाण वरिती। उन मौक़े ते शौकत अली उनड़ पारां पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान निसार अहमद सागर खे मखदूम महबूब ज़मान जो मैसेज बि पहुचायो वियो ऐं जल्द सेहतियाबीअ लाइ दुआ कई वई। पीपल्स पार्टी ज़िले मटियारी जो इतलात सेक्रेटरी निसार अहमद सागर फौलियत सबबि काफ़ी अरसे खां बीमारीअ में मुब्तला आहे, जंहिंजी अयादत लाइ अॻूणो सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान तरफ़ां पंहिंजे कोऑर्डिनेटर खे मोकिलियो वियो आहे। रिपोर्ट इमरान बलोच घोटकी पुलिस प्रेस रिलीज़ SSP घोटकी जनाब मोहम्मद अनवर खैतरान साहब खे हिदायत पई। घोटकी पुलिस का जुआरियों व दीगर जराइम पेशा अफराद के खिलाफ क्रैक डाउन। SHO थाना A सेक्शन मोहम्मद रमजान मीरानी ने बमा स्टाफ खुफिया इत्तला पर कार्रवाई करते हुए नज़र रहम वाली पार्क से जुआ खेलते और आंकड़ा पर्ची चलाते हुए मुल्ज़मान जुआरियों पे छापा मारकर 3 जुआरियों मंसूर अहमद मलिक, मोहम्मद सादिक सुमरो और मोहम्मद हसन मलिक वालों को 52 पते ताश, 1 आंकड़ा पर्ची बुक, 3 अदद मोबाइल फ़ोन और नकद रकम
10,500 समेत गिरफ्तार कर लिया, जबकि चारजवारी खालिद अहमद उर्फ खान मलिक, साजन मलिक, अब्दुल गफ्फार मेहर और महबूब मलिक वाले पुलिस को देखते ही फरार हो गए। पुलिस गिरफ्तार चारों मुलजमान जुआरियों को थाने पे ले आई। उनके और फरार मुलजमान के खिलाफ क्राइम नंबर 454 2023 दफा 294A 294B तेपे और 5 सिंजुआ एक्ट के तहत मुकदमा दर्ज कर दिया गया। मेहर रिपोर्ट में रियाज सुमरो मेहर जो मेलो शुरू वॾी तादाद में माण्हू पहुतल सहूलतनि जी खोट इंडस हाईवे सां गॾु लॻल मेले में इंडस हाईवे ते ओबाश नौजवान वेल्डिंग करण लॻा। औरतुनि सां छेड़छाड़ दौरान ॿिनि धुरियुनि में झेड़ो, 5 ज़ख़्मी। झेड़े दौरान माण्हुनि में भाॼ मेले में सर्कस, झूला, मिठाई ऐं रांदीकनि जा दुकान लॻी विया। ख़बर मूजिबि मेहर जो मेलो शुरू थी वियो आहे। इंडस हाईवे भरिसां रोशन तारा स्कूल वटि लॻल मेले में माण्हुनि जी रश वधणु लॻी आहे, जॾहिं त मेले में मिठाई, रांदीकनि जी दुकाननि समेत ॿारनि जी तफ़रीह लाइ झूला, फिरड़ियूं वग़ैरह लॻायूं वयूं। मेले में ईंदड़नि लाइ पार्किंग जो को बि बंदोबस्तु न आहे, छॾे त इंडस हाईवे सां लॻल मेले सबबु इंडस हाईवे ते गाॾियुनि तोड़े माण्हुनि जी रश रहे थी। मेले में ईंदड़ नौजवान इंडस हाईवे ते वन बिल्डिंग करण सबबु नौजवान जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि, छॾे त मेले दौरान बी सेक्शन पुलिस को बि इंतज़ाम करे न सघी। होॾां मेले में औरतुनि सां छेड़छाड़ करण तां 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। झेड़े दौरान मेले में भाॼ पइजी वई। ज़ख़्मियुनि खे बी सेक्शन पुलिस ते बि इमदाद वारो लेटर ॾेई तालका अस्पताल मेहर मुंतक़िल करे छॾियो। ॿिए तरफ़ मेले में मंशा जो विकिरो पिणु आम बढ़ियल आहे। दादू रिपोर्ट मुख्तार अली सुमरो चेयरमैन म्यूनसिपल कमेटी दादू पीर दानिश अली म्यूनसिपल ऑफिस में वेही अवाम जा मसला ॿुधी हल कया। म्यूनसिपल ऑफिसरनि, काउंसलरनि ऐं शहरियुनि जे वॾे तादाद में चेयरमैन सां मुलाक़ात कई। शहरियुनि तरफ़ां चेयरमैन खे शहर जी सफ़ाई पहिरियां खां वधीक बहितर हुजण ते चेयरमैन खे गुलाब जे गुलनि जा हार ओढ़ाया विया। चेयरमैन दादू गुलाब जे गुलनि जा हार ओढ़िया विया। चेयरमैन दादू सिटीअ जी सफ़ाई सुथराई जे लाइ म्यूनसिपल ऑफिसरनि खे हिदायतूं कयूं त शहर जे 24 वार्डनि खे अवलियत जी बुनियाद ते सफ़ाई करे साफ़ सुथरो कयो वञे। शहरियुनि खे साफ़ पाणी फराहम कयो, उन में का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। ड्रेनेज जो निज़ाम सुधारियो वञे। चेयरमैन पीर दानिश अली दादू जे शहरियुनि खे चयो त बर्थ सर्टिफिकेट ऐं ॿियनि सर्टिफिकेटनि वठण जे लाइ कंहिं बि एजेंट खे दरख़्वास्त या पैसा न ॾियो। हर शहरी पाण दरख़्वास्त जमा कराइनि ऐं जेका मुक़ररु फीस आहे सिर्फ़ु उहा अदा कनि। उन खां वधीक फीस वठण मुलाज़िमनि ते फ़ौरन एक्शन खयो वेंदो। फुल रिपोर्ट फेस सोमरो जी सिंध क़ौमी महाज ठुल बशीर कुरैशी पारां सकाफ़ती जागरूकता रैली अनाज मंडी खां कामरेड मामू शमन सुमरो, कामरेड लियाकत सरकी, वसीम कुरैशी, अब्दुल वाहिद सरकी, सत्तार महमद, रशीद भट्टी ऐं ॿियनि जी अॻवानी में कामरेड टोपियूं अजरक पाए दुल्हन धमामनि सां झुमरियूं खेॾंदा, सिंधी इनकलाबी गीत ॻाईंदा, जीए सिंध जा नारा हणंदा शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदा। प्रेस क्लब अॻियां पहुची दुल्हन ते रक़्स कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि सकाफ़त जे हवाले सां ख़िताब कंदे चयो त सिंध जी सकाफ़त आख़िरी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में सिंध जा असाबी जॾहिं नबी पाक जिन जे दीदार लाइ अरब ममालिक रवाना थींदा हुआ त सिंध जी सूखड़ी अजरक तोहफ़े तौरु नबी साईं खे पेश कंदा हुआ ऐं नबी पाक हथनि में अजरक खणी चवंदो हो त हिन अजरक मां सिंध जी ख़ुशबू पई अचे। हिननि चयो त असांजी सिंध पुराणे दौर में शाहूकार ऐं सकाफ़त, तहज़ीब, मोहबत, अमन, भाईचारे जो मुल्क रहियो आहे ऐं सिंध धरती हमेशह भाईचारे जो दर्ज़ बि ॾींदी अचे थी। हिन चयो त दुनिया जी पहिरें नंबर ते सिंध जी सकाफ़त आहे। हिन वधीक चयो त सिंध में सिंधी मीडिया सिंध जी पुराणी सकाफ़त खे उजागर करण में अहम किरदारु अदा कयो आहे। हिननि चयो त दुनिया में रहंदड़ सभिनी सिंधियुनि खे सकाफ़त जो ॾियारो 3 डिसंबर ते मल्हाइण लाइ मौक़ो फ़राहम करे ॾिनो आहे, छो त सकाफ़ती ॾियारो असांजे लाइ क़ौमी ईद जे ॾिहाड़े वांगुरु हूंदो आहे, जंहिंखे ईद सम्झी करे मल्हाईंदा आहियूं। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ मेहरला ॻोठ अल ॾिनो तीवणो जे रहवासियुनि जो इस्लामिक NGOs इंचार्ज वसीम अबड़ो ख़िलाफ़ एहतजाज, रिश्वत एवज़ नाला शामिल कंदड़ इंचार्ज खे हटाइण जो मुतालबो। तफ़सील मूजिबि मेहरला ॻोठ अल ॾिनो तीवणो जे रहवासियुनि औरतुनि ऐं मर्दनि सॾण अली ख़ासकेली, आशिक़ अली ख़ासकेली, पुनल ख़ासकेली, अज़ीज़ुल्लाह ख़ासकेली, मिसमात ज़रीना, मिसमात हलीमा, मिसमात शबीरा ऐं ॿियनि ॻोठ अल ॾिनो तीवणो में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त इस्लामिक NGOs इंचार्ज वसीम अबड़ो रिश्वत एवज़ मनपसंद माण्हुनि जा नाला लिस्ट में शामिल करे रहियो आहे। ॻोठ जी बेवा औरतुनि ऐं हक़ीक़ी मुस्तकिन जा नाला लिस्ट में शामिल न पिया कया वञनि। वसीम अबड़ो नाला लिस्ट में शामिल करण लाइ 10-10 हज़ार रिश्वत घुरी रहियो आहे। हिननि चयो त असां ग़रीबनि वटि पैसा न आहिनि, असांजा नाला लिस्ट में शामिल न कया पिया वञनि। असां इस्लामिक NGOs ऐं आला इदारनि में वेठल इंसान दोस्त ऑफिसरनि खे अपील था कयूं त रिश्वत एवज़ नाला लिस्ट में शामिल कंदड़ इस्लामिक NGOs इंचार्ज वसीम अबड़ो खे हटाए ईमानदार इंचार्ज मुक़ररु कयो वञे।
मेहड़ ब्रेकिंग न्यूज़ मेहड़ भरिसां पुलिस ऐं हथियारबंदनि जो मुक़ाबिलो हिकु हथियारबंद मारिजी वियो। मेहड़ पुलिस मेहड़ नओं गोड़ रोड ते पुलिस ऐं हथियारबंदनि जे विच में मुक़ाबिलो हिकु हथियारबंद खे मुक़ाबले दौरान मारिजण जी दावा कई आहे। SHO सेक्शन अली असगर शाह CIA इंचार्ज तारिक अब्बास सोलंकी राब्तो करण ते ॿुधायो त मेहड़ ऐं CIA पुलिस रू पोस्ट ॾोहारनि जे इतला ते नओं गोड़ रोड ॿेले में पहुती त ॾोहारनि सां मुक़ाबिलो थी पियो। मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। पुलिस खे ॾोहारिनि वटां क्लाशिनकोप पिणु हथ आई आहे। पुलिस मूजिबि मुक़ाबले दौरान मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप केटी जतोईअ जे रहवासी जबार चांडियो तौर थी आहे। पुलिस मूजिबि मारिजी वियल ॾोहारी ते 40 खां वधीक केस हुजण जा इतला आहिनि। मारिजी वियल ॾोहारी मुख़्तलिफ़ ज़िलनि में थाणनि जी पुलिस खे घुर्बल हुयो। वधीक संदसि केसनि जा तफ़सील गॾु करे रहिया आहियूं। मारिजी वियल ॾोहारी खे अस्पताल आंदो वञे पियो, जॾहिं त ॿियनि ॾोहारियुनि लाइ कार्रवाई पिणु हलंदड़ आहे। दादू रिपोर्ट मुख्तार अली सूमरो 2 हफ़्ता अॻु जूहीअ जे सीनियर सहाफ़ी शमीर गाॾे जे भाउ अमीर बख्श गाॾे जे क़त्ल में घुर्बल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि वारसनि ऐं जूहीअ जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे शहीद अमीर बख्श जे क़त्ल वारे हंधि मेणबतियूं ॿारे भेटा ॾिनी वई। उन मौक़े ते मक़तूल अमीर बख्श जे भाउ शमीर गाॾे, कामरेड कुर्बान खोखर, कामरेड इजाज़ जमाली, अहमद बख्श गाॾे, सिराई अकबर पंवर ऐं ॿियनि चयो त घबरू नौजवान अमीर बख्श गाॾे खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, जंहिंखे 2 हफ़्ता गुज़री चुका आहिनि, मगर जूही पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। जवाबदार अॼु बि सरेआम आज़ाद घुमी रहिया आहिनि। हिननि चयो त रियासत जी बेहसिया जेका कातिलनि खे गिरफ़्तार करण बजाए खेनि तहफ़ुज़ फराहम करे रही आहे। हिननि चयो त पुलिस जी नाअहली सबबि बदअमनी उरूज ते पहुतल आहे। को बि माण्हू महफ़ूज़ नाहे। अमड़ियूं उन करे बचा ॼणे जवान नथियूं कनि त खेनि बेगुनाह मौत जी निंड सुम्हारियो वञे। हिननि IGCNDIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त सहाफ़ी शमीर गाॾे जे शहीद भाउ जे क़त्ल में घुर्बल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कैफ़ियत किरदार ताईं पहुचायो वञे। संजोरो रिपोर्टर हैदर बख्श चंग संजोरो शहर में महांगाई जो जिन क़ाबू न थियो। किरियाना दुकानदारनि ऐं फ्रूट शॉप ऐं सब्ज़ी फ़रोशन वारनि दुकाननि तां रेट लिस्टूं गुम करे छॾियूं ऐं अहिड़ी ॻाटे टोड़ महांगाई में पंहिंजा हथरादू रेट मुक़ररु करे इलाइक़े वासियुनि खे ॿिन्हिनि हथनि सां फोड़ण लॻा। अवाम जूं दाऊं इलाइक़े वासियुनि असिस्टेंट कमिश्नर संजोरो मुख़्तियार कार संजोरो ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त संजोरो शहर में दुकानदारनि आम वए पंहिंजे शयुनि जा रेट महांगा करे ग़रीबनि खां जीअण जो हक़ ॿिए खसे वरितो आहे। उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे रोज़मर्रा जे इस्तेमाल में ईंदड़ शयुनि जे रेटनि ते कंट्रोल करे ग़रीबनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे ऐं रेट लिस्टूं लॻाइण जो पाबंद कयो वञे। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान नालो जी रिपोर्ट मुताबिक़ दादू पाकिस्तान तहरीक इंसाफ जो इजलास ज़िले सदर हैदर सियाल जी निगरानी में मरकज़ी ऑफिस जूही मोड़ में थी गुज़िरियो। इजलास में तालके दादू मेयर के एनशा जूही जे समेत उहिदेदारनि समेत वर्करनि वॾी तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते इजलास खे ख़िताब कंदे ज़िले सदर हैदर सियाल चयो त पार्टी तरफ़ां ईंदड़ इलेक्शन जी मुहिम खे अॻिते वधाईंदे हर तक ते पार्टी उम्मीदवार बिहारिया वेंदा। हिननि चयो त इंशाअल्लाह पाकिस्तान तहरीक इंसाफ पहिरियां खां ई मज़बूत आहे ऐं ज़िले दादू जी अवाम मुफ़ाद परस्तनि टोलनि चोरनि खे रद्द कंदे ऐं पाकिस्तान तहरीक जे उम्मीदवारनि खे वॾी अक्सरियत सां कामयाब कराईंदा ऐं इंशाअल्लाह ग़ुलामीअ जूं ज़ंजीरूं टोड़े दादू जे सियासी बुतनि खे किराईंदासीं। हिननि चयो त इमरान ख़ान जी आज़ादी अवाम जी महिनत सां थींदी। असांखे हिन वक़्तु PTI तरफ़ां वॾो मौक़ो मिलियो आहे इमरान ख़ान जी आज़ादी लाइ। हिननि चयो त मुख़ालिफ़ इक़्तिदारनि में रहंदड़ सियासी पार्टियूं अवाम दुश्मन, मैशत दुश्मन, रियासत दुश्मन साबित थी चुकियूं आहिनि ऐं उन्हनि मुल्क लूटींदड़नि सियासी पार्टियुनि खे ईंदड़ इलेक्शन में नाकाम बणाइण लाइ बेड ते ठप्पा हणी पाकिस्तान तहरीक इंसाफ खे कामयाब कराईंदा। उन मौक़े ते शाहज़ेब पंवर, ज़हीर चांडियो, मोहम्मद अयूब खोसो, शफ़क़त गोपांग ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। जॾहिं त इजलास में पार्टी उहिदेदारनि मोहम्मद इब्राहिम चांडियो, रियाज़ हुसैन चांडियो, अब्दुल वहाब सांघी वर्करनि वॾी तादाद में शिरकत कई। ॾोकरी रिपोर्ट असलम ख़ान बुघियो। अॼु PPC जे लाड़काणे जे नायब सदर मोहम्मद अली उर्फ़ अमर ख़ान बुघियो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾोकरीअ जे सदर मुनीर अहमद सो, मोहम्मद अली राजपर वॾेरो शम्स अली ख़ान जूने जो दीदार अली भेण सनी आरे जो हाफ़िज़ रजित सोलंकी पारां ॾोकरीअ में हाफ़िज़ अली मोहम्मद सोहो जी वफ़ात ते संदसि पोइरनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते मरहूम जे पुटु मोहम्मद हसन सोहो, भाउ रियाज़ फारूक सईद ऐं ख़ालिद सोहो सां गहरे ॾुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते सर सिराज अहमद सोहो, तुफ़ैल अहमद सोहो ऐं नियाज़ अहमद सोहो बि मौजूदु हुआ। मीरपुर ख़ासि डिवीज़न आसमानी बिजली वेडी खिवण किरण जूं तबाहकारियूं। सियारे जी पहिरीं बरसाति में नंगर पार्कर जे ॻोठ वीरावाह में आसमानी वेडी किरण सबबि मदद समूह ऐं समन समूह जी 3 रिढूं ऐं बकरियूं मरी वयूं। अल्लाह पाक रहम ऐं करम फरमाए। एवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि।
ठुल रिपोर्ट फेस उमरो गुजर राठौल जे बी सेक्शन थाने जी अदगोड अब्दुल अमीन चौकटी में नामालूम हथियारबंदन पारां साफ़ी आज़ाद बलोच जी 100 एकड़ सारिन जे डेरे खे बाहि ॾेई फरार थी विया। बाहि जे ओलाबंद ते ॻोठाणा सुॼाग थी पिया। अहिड़ो बर वक़्त इतला हद जी पुलिस ऐं म्यूनिसिपल कमेटी जे फायर ब्रिगेड अमले खे ॾिनो, उन जे बावजूदि अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण त बाहि ते कंट्रोल करे डेरे जे कुझु हिसे खे नुक़सान थियण खां बचाए वरितो आहे। राब्ते करण ते मुतासिरीन ॿुधायो त असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे। हिननि चयो त नामालूम शरपसंदनि माण्हुनि सारिन जे डेरे खे बाहि ॾेई लखे रुपयनि जो नुक़सान कयो आहे, जंहिंजो पूरा करणु मुश्किल आहे। हिननि SSP जे कमबाद खां मुतालबो कयो त वाक़िए जो नोटिस वठी जवाबदार खे गिरफ़्तार करे थियल नुक़सान जो तदारक करे वधंदड़ फ़ाक़ाकशी वारी ज़िंदगी खां बचायो वञे। मनोड़ो पाकिस्तान मुस्लिम लीग जे अॻवान एडवोकेट ग़ज़ाला यूसुफ सूबाई वर्किंग कमेटी जे मेंबर मुक़रर। पीर साहब पागारी में मरकज़ी क़यादत जे थोराइती आहियां जिन एतमाद कदे अहम ज़िम्मेवारी ॾिनी आहे। ग़ज़ाला यूसुफ चयो त असांजे ख़ानदान जूं पार्टी लाइ अहम कुर्बानियूं आहिनि, जिन जी नक्शे क़दम ते हलंदे मुस्लिम फंक्शनल खे मज़बूत करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदसि। हिन चयो त गुज़िरियल 15 सालनि खां सिंध में पीपल्स पार्टी रहे, पर उन्हनि सिर्फ़ु पंहिंजा पेट भरिया ऐं अवाम लाइ कुझु बि न कयो। बेरोज़गारी सबबि माण्हू ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि। हिन चयो त अहिड़ी सूरतहाल में सिर्फ़ु पीर साहब पागारो उमेद जी किरन आहे, जेको मुल्क खे ॾुखी हालतुनि मां कढी सघे थो। इंशाअल्लाह सिंध जी हुकूमत जे DA उन जे इतिहाद जी हूंदी। सकरन रिपोर्ट काज़ी जावेद सनाई। सकरन खां 10 किलोमीटर परे पे फार्म भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि जो आम्हूं साम्हूं टकरु थी पियो, जंहिं जे नतीजे में 3 ॼणा थॾे ते फ़ौत थी विया, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। फ़ौतनि में ग़ुलाम हैदर जलबाणी, शान वल्द जानी जलबाणी ऐं मुख़्तियार नावल शामिल आहिनि, जॾहिं त हाकिम अली जलबाणी ज़ख़्मी आहे। वाक़िए जी इतला बाद हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस जे रेस्क्यू टीम इक़बाल रिंच जी अॻवानी में हादसे वारी हंधि पहुची फ़ौतनि ऐं ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल सकरन पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां टिनिनि लाशनि जी ज़रूरी काग़ज़ी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मीअ खे ॻणती जोगी करार ॾियण बाद सिविल अस्पताल नवाबशाह नी वियो। होॾां लाश घर में पहुचण बाद कोहराम मची वियो। मीरपुर ख़ासि ऐवान सावत इसराइल पारां फ़लस्तीन मुसलमान मथां कयल बमबारी करे हज़ारे मुसलमान शहीद कया विया। इंसानी नाते हाशिम शर जो एहतजाजनि पंहिंजो सक़ाफ़ती ख़ुशियुनि जो ॾियारो मुलतवी करणु, फ़लस्तीन जे मज़लूम अवाम सां ॾुख में शरीक थियण जी जज़्बे ते सलाम पेश करे हूंदा। अहिड़े ई हाशिम शर जे मौक़िफ़ बाद ऐवान सावत सिंधड़ी जर्नलिस्ट बि फ़लस्तीन भाइरनि जे ॾुख में शरीक थी सक़ाफ़ती ॾियारो मुलतवी करे फ़लस्तीन अवाम सां ॾुख में शरीक थियण जो ऐलान कयो हूंदा। पारां ऐवान सावत सूमार समेत मीरपुर ख़ासि। ठुल रिपोर्ट फेस उमरो ठुल जे S सेक्शन थाने जी हद बलोच कॉलोनी में 4 ॾींहं अॻु क़तल थी वियल मिसमात हाजरा मेमण जे वालिद ग़ुलाम हैदर भयो जी फ़रियाद ते 3 ॼणनि मथां S सेक्शन थाने ते FIR दाख़िल कयो वियो, जॾहिं त FIR में मक़तूला मिसमात हाजरा भयो जे क़तल केस में मुख्य जवाबदार मुर्स अब्दुल वहीद मेमण, ॾेर अब्दुल रशीद ऐं सोरो अब्दुल मजीद मेमण नामज़द कया विया आहिनि। राब्ते करण ते मक़तूला हाजरा भयो जी वालिद ग़ुलाम हैदर भयो मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजी न्याणी ख़ुदकुशी नाहे कई। हिन चयो त मुंहिंजी धीउ खे मुंहिंजो ॼाटो अब्दुल वहीद मेमण पैसनि लाइ तशदुद कंदो हो। न्याणी काफ़ी दफ़ा दाहूं कंदी रही, पर असां सबर कंदा रहियासीं। ऐं 4 ॾींहं अॻु मुंहिंजो ॼाटो अब्दुल वहीद मेमण मुंहिंजी धीउ हाजरा खे मारकुट करणु लॻो त धीउ हाजरा खे छॾाइण आयमि त जवाबदार अब्दुल वहीद वर मां टीटी पिस्टल कढी सिधो करे हकल ॾिनी, ख़ामोश बीहण लाइ चयो। असां ख़ामोश वेठासीं। मुंहिंजी धीउ हाजरा खे जवाबदार मुर्स अब्दुल वहीद, सोरो अब्दुल मजीद ऐं ॾेर अब्दुल रशीद मेमण तशदुद करे ॻीचे में बिजलीअ वारी तार सां घुटो ॾेई क़तल कयो आहे। हिन चयो त ठुल पुलिस मुख्य जवाबदार अब्दुल वहीद मेमण खे अञा ताईं गिरफ़्तार नाहे कयो। हिन SSP जे कमबाद खां मुतालबो कयो आहे त क़ातिल अब्दुल वहीद मेमण खे गिरफ़्तार करे मुंहिंजी धीउ जे खून सां इंसाफ़ कयो वञे। मीरपुर खां साबिक़ा MNA सैद अली नवाज़ शाह साहब जे तरफ़ां टाउन कमेटी मीर वागोड़ छाणी जे 8 वार्ड में वार्ड नंबर 4 वार्ड नंबर 2 में अॼु सोलर लाइट जी स्कीम कमु शुरू करायो छॾियो, जंहिं निगरानी उन वार्ड काउंसलर शाहिद अशरफ आराई राहिब मीरानी शुगन लाल मेघवाड़ कनि पिया। उन मौक़े ते शफ़ी मोहम्मद गोड़छाणी, राना पप्पू, आलम ख़लीफ़ो, गुल हसन अशरफ गोड़छाणी, साईं ग़ुलाम अली समो साहब पिणु मौजूदु हुया। ऐवान साफ़त सूमार समेत मीरपुर ख़ासि। न्यू सैदाबाद रिपोर्ट नज़ीर अहमद सोलंकी। मांझंदि भरिसां खाणोट मंज़ूराबाद ऐं उन जे भर पासे जे हैस्को इंतिज़ामिया बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे। SDO ॼाम शोरो मुमताज़ अली मेमण जी फ़रियाद ते 2 ॼणनि मथां बक़ाया जात ऐं बिजली चोरीअ जो खाणोट थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। मीरपुर ख़ासि धारी आबादकारी ख़िलाफ़ GA सिंध महाज़ पारां रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रैली जे अॻूणे GA सिंध महाज़ जे मरकज़ी चेयरमैन अब्दुल ख़ालिक जूणेजो ऐं जनरल सेक्रेटरी हाशिम खोसो मीरपुर ख़ासि जे अॻवाणनि ताज बलोच ऐं ज़हूर लगारी कई। रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़ अॻवाणनि पारां सिंध में अफ़गानी, बर्मी, बिहारी समेत गैर क़ानूनी रहंदड़ गैर मुल्किन खे ॾेह नेकालीअ जो मुतालबो कयो वियो। ऐवान साफ़त सूमार समेत मीरपुर ख़ासि।
रिपोर्ट फ्याज़ अली मीरानी शिकारपुर सिंध फनकार इत्तेहाद तरफ़ां फ्याज़ लाशारी जी अगवानी में शिकारपुर के नामायारे हरदिल अज़ीज़ सियासी समाजी शख्सियत साईं सिकंदर अली कहबर जी वफ़ात ते संदसि वारसनि सां ताज़ियत लाइ जिथे जी ज़रूरत में शिकारपुर के मौजूद शख्सियत साईं एजाज़ अहमद खोखर सिंध जो नाले वारो डायरेक्टर ज़फ़र खोखर कामेडी अदाकार उस्ताद गुलज़ार हकड़ो सीनियर अदाकार इमदाद सुमरो मामा अली गोहर महर नाले वारो फनकार अमानुल्लाह जमाली फ़हीम अब्बास बशीर अमन कासिम शेख वक़ार शेख इम्तियाज़ बोड़ो सहाफ़िन में उस्ताद अशरफ अली भुट्टो फरीद अहमद फारूकी उस्ताद रियाज मीरानी शिरकत कई ऐं मग़फ़िरत जी दुआ घुरी। झरक रिपोर्ट लखा दिनों झरका यूसी झरक में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ठटे के सदर सादिक अली मेमण पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान मुमताज़ मेमण पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान आफ्ताब आलम सोरो पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान माशूक शफी बबर पाकिस्तान पीपल्स पार्टी यूसी झरक के गुलाम नबी बबर मोहम्मद उर्स बबर अली हसन खास के लिए ईसा बबर सां संदस मामे अलीहार बबर जी फातिहा कई ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान अलादीन उर्फ एडी बबर सां संदस चाचे जी फातिहा कई। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो अगोणे यूसी चेयरमैन कादिरपुर वडेरो खैर मोहम्मद चाचड़ जे फर्जन जुल्फकार चाचड़ जी CD 2022 मोटरसाइकिल न्यू सब्जी मंडी मस्जिद में नमाज दौरान चोरी थी वई। दादू रिपोर्ट मुख्तार अली सुमरो दादू प्रेस क्लब के शॉर्ट सर्किट मां लगल बाय बाद दादू म्यूनसिपल कमेटी के चेयरमैन पीर दानिश मज़हरुल हक दादू प्रेस क्लब पहुंचे दादू प्रेस क्लब के सदर साबिर भट्ट ऐं मेंबरनि खां बाहि लॻण ऐं नुक़सान जा तफ़सील मालूम किया। उन मौक़े ते दादू म्यूनसिपल कमेटी के चेयरमैन पीर दानिश अली सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हीउ इदारो असांजो पंहिंजो आहे उन जी नई सिर तामीराती कमु कराइणु असां सभिनीनि जी ज़िम्मेवारी आहे। दादू प्रेस क्लब के बिजली मां लगल बाहि सबबि थियल नुक़सान ते दिली ॾुख पहुतो आहे छाकाणि जो हिन इदारे खे तामीर कराइण में मुंहिंजे वालिद अगूणे सीनियर सूबाई सिंध पीर मज़हरुल हक 1 करोड़ 24 लख रुपयनि जी लागत सां तामीर कराई हुई। प्रेस क्लब जी बहाली लाइ 5 लख रुपए जी ग्रांट जो ऐलान कयां थो अञा बि ज़रूरत पई त माली मदद कबी। दादू प्रेस क्लब अवामी इदारो आहे जंहिंमें हर दौर में अवाम जे भरपूर तर्जुमानी कई आहे आमिर जो दौर हुजे या उन्हनि जे साथारनि जो पर हर दौर में दादू प्रेस क्लब जे साफ़ी अवाम सां गॾु बीठल हूंदा आहिनि साफ़ी बिना कंहिं ख़ौफ़ जे दादू शहर जी नुमाइंदगी कनि था जे ते मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। अॼु प्रेस क्लब ते पहिरियों दफ़ो चेयरमैन थियण बाद पहुतो आहियां असां ॿिए इदारा गॾिजी दादू शहरनि जी ख़िदमत कंदासीं। उन मौक़े ते साफ़ी सरवर जलाल सोलंकी रिज़वान मंगी अली गुलचन्ना सरदार चारण गोस जहतियाल नवीद कुरैशी दानिश खुश्क रियाज़ वली चांडियो जावेद लगानी ऐं दादू म्यूनसिपल कमेटी जो CMO अयाज़ पंवर अकाउंटेंट जावेद राहे पोटो चेयरमैन यूसी रब इम्तियाज़ अली पंवर निज़ामुद्दीन शाहणी काउंसलर सईद मल्ला अहमद नवाज़ अली सोलंकी कामरेड नज़ीर कंबरानी असलम चौहान वर्कर ताहिर लगारी साणन गॾु हुया।